اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم الحمد لأہلہ الصلاۃ والسلام علی اہلہا اما بعد فقد قال سبحانہ وتعالی فی کتابہ المجید و فرقان الحمید قولہ الحق وہو اصدق الصادقین۔ بسم اللہ الرحمن الرحیم فألہمہا فجورہا وتقواہا قد افلح من زکاہا وقد خاب من دساہا۔ مومنین کرام، اصغری آرگنائزیشن پاکستان نواب شاہ ڈویژن جے دوستن مختلف موضوعات تے درسن جو اہتمام کیو ہے۔ خداوند متعال انہن جی توفیقات خیر میں اضافو فرمائے۔ ماہ مبارک رمضان جا آخری ایام ہن، وہ مبارک مہینوں جے میں اللہ تبارک و تعالی اساں کے تقوی، پرہیزگاری، خیر خوبی ऐं بھلائی جے زیور ساں آراستہ کرن جے لائے مواقع عطا فرمایا، باج رحمت جو سلسلو جاری فرمایو۔ توہاں جی بارگاہ میں ایک کامیاب انسان جے حوالے سے گفتگو کرن مقصود ہے۔ تو قرآن کریم جی نگاہ میں ایک بھلو ऐं کامیاب انسان کیرا لازمی ہے یہ جے اڑے قسم جا درس تھا تھین انہن جو وقت مختصر ہوندو ہے۔ ماں تہاں جی خدمت میں سورہ مبارک شمس جی 8، 9 ऐं 10 آیت جی تلاوت جو شرف حاصل کیو۔ ارشاد رب العزت فألہمہا فجورہا وتقواہا۔ انسان جی جکا خلقت آ، تخلیق آ، خداوند متعال تو فرمائے تا اساں ہن جی فطرت میں بین شین جو الہام کرے چھڈیو آ۔ ہن کے بطور انسان ان شے جی آگاہی ॾेई چھॾی آ تو برائی چھاہے ऐं بھلائی چھاہے۔ فألہمہا فجورہا وتقواہا، ہن کے نیکی ऐं برائی جی ॿियनि لفظن میں عرض کیاں تو اساں تمیز ॾेई چھॾی آ، یعنی ہے انہی شے کے درک کرے سگے تھو، ان شے کے سمجھی سگے تھو تو برائی چھاہے بھلائی چھاہے۔ ٹھیک ہے، انہن ॿنہی شے جی آگاہی کھان پو خداوند متعال تو فرمائے قد افلح من زکاہا۔ ہانے جڏहिं انہن ॿنہی شین جی ہن کے اساں تعلیم ॾेई چھॾی आहे، हिननि ॿिन्ही शयुनि जी हिन खे तमीज़ ॾेई छॾी आहे، इहा तमीज़ इंसान खे ॿियनि साह वारनि खां मथां थी करे, बुलंद थी करे, मोतबर थी बणाए। हे जेको अशरफुल मखलूक आहे उहो इन चूंड ऐं तमीज़ जे करे आहे। जानवर आम ॿिया साह वारा बुराई ऐं भलाईअ जी तमीज़ नथा रखनि। हिकिड़े ढोर खे तव्हां खोले छॾियो, उहो उनखे ख़बर न आहे त हे जेका ॿनी आहे, हे जेको ॿारो आहे, हे जेको फ़सुलु आहे, इहो मुंहिंजे मालिक जो आहे या कंहिं धारे जो आहे, कंहिं ॿिए जो आहे। वञे थो उन में वञी चक हणे थो, खाए थो, पंहिंजे पराए जी हुनखे तमीज़ न आहे। जाइज़ नाजाइज़ जी हुनखे ख़बर ई न आहे। बुराई ऐं भलाईअ खे हू नथो सम्झे। हू पंहिंजी नफ़्सानी ख़्वाहिशात हर जॻह तां पूरियूं थो करे। पर खुदावंद मुतआल इंसान खे एतबार, इज़त ऐं मक़ाम इहो ॾिनो आहे जो हुनखे उन जे वजूद में खुदावंद मुतआल इहा सलाहियत रखी आहे जो हू बुरे भले, नाजाइज़, जाइज़, सही, ग़लत, चङाई, ख़राबी इन जी तमीज़ करे सघे थो। हाणे अगरि उन तमीज़ जे नतीजे में हे ग़लति ॻाल्हियुनि खे तर्क करे, ख़राबियुनि खे क़ुर जी निगाह में छॾे ॾे ऐं नेकियुनि खे अख़्तियार करे, जेका भली चूंड हुजेसि उन जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे, तो खुदावंद मुतआल फरमाए थो क़द अफ़लह मन ज़क्काहा
पोइ बेशक फलाह ऐं कामयाबी उन्हनि खे हासिल थिए थी जंहिं पंहिंजो तज़कियो कयो, जंहिं पंहिंजी इस्लाह कई, पंहिंजी बहितरीअ जो एहतमाम कयो। जीअं अर्ज़ु कयोसीं, माह मुबारक रमज़ान बुनियादी तौर ते आहे ई तज़कियाए नफ़्स जो महीनो। हिन मुबारक महीने में इंसान पंहिंजो पाण खे हे जो बिलख़ुसूस जेके मौजूदा हालात आहिनि, जो माण्हू लॉकडाउन लॻो पियो आहे ऐं चवनि था त हिननि शयुनि जो ख़्यालु करे, हेतिरो डिस्टेंस रखे, हेतिरो फ़ासिलो रखे, हीअं न करे, हथनि खे धोए, मुख़्तलिफ़ क़िस्म जा असांखे उसूल ऐं ज़ाब्ता ॿुधाया था वञनि। ख़ुदावंद मुतआल हज़ारनि सालनि खां तमामु अंबिया जे ज़रिए ख़ुदि हिन जे पंहिंजे फितरी तक़ाज़ाउनि जे मुताबिक़ हिन इंसान खे इहा सलाहियत ॾेई छॾी आहे। जीअं हे SOPs जो ख़्यालु करे ऐं ग़लतियुनि खां ऐं ख़राबियुनि खां बचण थो चाहे त मूंखे को जिस्मानी रोग न लॻे, का जिस्मानी तकलीफ़ न थिए, मां कंहिं वबा ऐं हिन में बीमारी ऐं तकलीफ़ में मुब्तला न थियां। ख़ुदावंद मुतआल हिन खां तक़ाज़ा कई आहे त तुंहिंजी फितरत में इहा ॻाल्हि वधियत आहे, तुंहिंजी तबियत तुंहिंजी तक़ाज़ा थी करे, तोखे इन ॻाल्हि ॾे मुतवजा थी करे त तूं हमेशह अल्लाह करीम जी मुक़ररु कयल हुदूद, जंहिंखे अॼुकल्ह असां जदीद ॿोलीअ में हर ॿाराड़ीअ में शहर में माण्हू सम्झी वियो आहे, उनखे SOPs थो छॾे। ख़ुदावंद मुतआल उन्हनि हुदूद जो ख़्यालु रखण जो हिन खे हुक्म ॾिनो आहे। अंबिया आइमा अलैहिमुस्सलातु वस्सलाम जो तक़र्रुर, अंबिया 1.25 लख नबियुनि जो अचणु, उन जो बुनियादी मक़सदु इहो ई आहे त इंसान पंहिंजी रूह जे लाइ, पंहिंजी उक़बा ऐं पंहिंजी आख़िरत जे लाइ, पंहिंजे किरदार जे सुधारे ऐं संवारे जे लाइ उहे जेके ख़ुदावंद मुतआल जूं मुक़ररु कयल हुदूद आहिनि उन्हनि जो ख़्यालु रखे। अगरि इंसान उन्हनि SOPs जो ख़्यालु रखे त जीअं हिननि जो ख़्यालु रखण सां जिस्मानी बीमारियुनि खां बचे थो, हुननि जो ख़्यालु रखण सां हर क़िस्म जी रूहानी, हर क़िस्म जी नफ़्सानी, हर क़िस्म जी उख़रवी ऐं उक़बा जी जेके हिनखे शयूं नुक़सान थियूं पहुचाइनि, छीहो थियूं रसाइनि, उन्हनि खां महफ़ूज़ रही सघे थो। इन्हनि जो ख़्यालु रखण सां हराम जे क़रीब न वञे, नाजाइज़ ॾे हथ न वधाए, पराए हुकूक ते धाड़ो ऐं कब्ज़ो करण जी कोशिशि न करे। अगरि हे पंहिंजे हुदूद में, इन जो नालो ई शरीयत आहे। इन्हनि उसूलनि जे हवाले सां अर्ज़ु कयो वियो आहे, क़ुरान करीम में अल्लाह तबारक व तआला इरशाद थो फरमाए, क़द अफ़लह, फलाह उन्हनि हासिल कई, कामयाब सोभारा उहे इंसान सरबुलंद थिया, उन्हनि जे लाइ दुनिया ऐं आख़िरत में अजर अज़ीम आहे, जो हुननि पंहिंजो पाण खे बहितर फरमायो। मन ज़क्काहा, जिन पंहिंजो तज़कियो कयो, लतीफ़ साईं जी ज़ुबान चवाणीअ जे मुताबिक़, अल्फाज़ जे मुताबिक़, जिन पंहिंजो अंदरु उजारियो। इहो अंदर खे उजारण खे क़ुरान करीम हिकु अज़ीम बहितरीन भलारो इंसानियत जो तरीक़ो थो इरशाद फरमाए। ऐं उन खां पोइ इरशाद फरमायो थो वञे सूरह शम्स जी 8, 9 ऐं 10 आयत में, वक़द ख़ाब मन दस्साहा। ऐं अगरि हिन पंहिंजो तज़कियो न कयो ऐं पंहिंजे नफ़्स खे छुड़वाग छॾे ॾिनई, हिन जे भलाई ऐं बहितरीअ जे लाइ एहतमाम ऐं इंतज़ाम ऐं बंदोबस्त न कयई, वक़द ख़ाब मन दस्साहा, त यकीनन नाकाम ऐं नामुराद क़ुरान करीम थो फरमाए उहो इंसान बणिजी थो वञे जंहिं पंहिंजे नफ़्स खे छुड़वाग छॾे ॾिनो, हिन जे तज़किये जो एहतमाम न कई। क़ुरान करीम तज़किया नफ़्स जो महीनो हिन माह मुबारक रमज़ान खे क़रार थो ॾे, जंहिंमें फरमायो वियो आहे त तव्हां रोज़ा रखो, सबबु नतीजो छा निकिरंदो, लअल्लकुम तत्तकून, त इन रोज़े जे नतीजे में ख़ुदावंद मुतआल तव्हांखे तक़वा इनायत फरमाईंदो। ईअं ई क़ुरान करीम में हिकु ॿी जाइ ते इरशाद फरमायो वियो आहे त यकीनन असां जिन्हनि ऐं इंसाननि खे ख़ल्क़ी इन करे कयो आहे त जीअं उहे बाना बणजनि, बंदगी अख़्तियार कनि।
अहिड़े क़िस्म जी छुड़वाग ऐं बेराह रवी वारी ज़िंदगीअ खां पंहिंजो दामन महफ़ूज़ रखनि। असां जिन्हनि इंसान खे ख़ल्क़ कयो कि जीअं बंदगीअ जो मतिलबु रुगो नमाज़ रोज़ो हज ज़कात न आहे, बल्कि बंदगीअ जो मतिलबु इहो आहे जीअं मासूम जो बि हिकिड़ो इरशाद असांखे मिले थो, जंहिंमें मासूम अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद था फ़रमाइनि त बंदगीअ जो मतिलबु इहो आहे त बंदो हर उहो कमु करे जेको हिन जे ख़ालिक ऐं मालिक जो हुकुम आहे। इहा ई बंदगी आहे जंहिंखां हिन जो ख़ालिक ऐं मालिक हिन खे मना थो करे। कद अफ़लह मन ज़क्काहा, इहो फलाह निजात छुटकारो जी जेका मुबारकबाद ॾिनी वई आहे, वाधाई ॾिनी वई आहे, उन्हनि इंसाननि खे क़ुर ॾिनी आहे। कामयाबीअ जो सर्टिफिकेट क़ुर जी निगाह में उन इंसान खे थो मिले मन ज़क्काहा, जंहिं पंहिंजो तज़कियो कयो। ख़ुदावंद मुतआल असांखे हिन मुबारक महीने में अगरि इहो शऊर नसीब थी वञे न, हलाल हराम जाइज़ नाजाइज़, हे क़ुर करीम में तक़रीबन 450 कलाक, तक़रीबन अगरि 15 कलाकनि जो हिकिड़ो रोज़ो हुजे त 30-29 रोज़ा, तक़रीबन 450 कलाक, यानी इस्लाम जी ॿुधायल इबादतुनि मां माह मुबारक रमज़ान जा रोज़ा तवील तरीन दौरानीअ जी इबादत आहे। 450 कलाक इंसान खे प्रैक्टिस कराई थी वञे, मश्क कराई थी वञे त पंहिंजी न हलाए रब जी मञ। जीअं उहो चवई हलाल त हुनखे हलाल सम्झ, उहो चवई हराम त हराम सम्झ। हता कि अगरि रोज़े जी हालत में हलाल बि तुंहिंजे लाइ हराम थो करे त इहो बहस न कर त पाणी हलाल आहे छो न पीआं, हे जेको मुंहिंजो हक़ हलाल जे पोरे जी कमायल फ्रूट ऐं मानी पई आहे या मुंहिंजे लाइ हलाल आहे, मां छो न वापरायां? जी न। ख़ुदा तो चए हालत रोज़ा में अगरि तक़वा अख़्तियार करणी थी, अगरि पंहिंजो तज़कियो करणो थी, अगरि पंहिंजे नफ़्स जी इस्लाह चाहे थो त पोइ ख़ुदा जे ॾिनल दस्तूर ते अमल कर। जाइज़ खे बि अगरि चवई थो नाजाइज़ त पंहिंजी न हलाए, बल्कि चओ त मालिक जीअं तुंहिंजी मर्ज़ी उहा ई मुंहिंजी मर्ज़ी आहे। अगरि इंसान मर्ज़ी माबूद जो पाबंद थी वञे त ख़ुदावंद मुतआल हिन खे फ़रिश्तनि खां बि मथां मक़ाम अता थो करे। हे इंसानियत जा ॾाका चढ़ी, दर्जा मथे चढ़ी ऐं ख़ुदा जी रज़ा ऐं ख़ुशनूदी हासिल करे थो। दुआ आहे त ख़ुदावंद मुतआल असां तव्हांखे बाक़ी जेके कुझु चंद या बचा आहिनि, अगरि कुझु न करे सघिया आहियूं, कोशिशि कयूं अॻिते वधूं ऐं पंहिंजे नफ़्स जो, पंहिंजे वजूद जो तज़कियो कयूं। उहा तमीज़ जेका इंसानु विञाए वेही रहियो आहे, वरी उन तमीज़ ॾे वापसि अचूं ऐं उन दस्तूर ते अमल कयूं। ख़ुदावंद मुतआल तव्हां सभिनी जी तौफ़ीक़ात में इबादात खे क़बूल फ़रमाए, तौफ़ीक़ात में इज़ाफ़ो फ़रमाए। वरी नवाज़िश, महिरबानी। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला व बरकातहू। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद।